जी बिल्कुल पब्लिक हेल्थ इंजीनियर चीफ ठेकेदार बरादरी चवण है 400 करोड़ रुपए सिर्फ ऐं सिर्फ हिकिड़े ई ठेकेदार जे हवाले कयो वियो आहे जेको टैक्स ठेकेदारनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। अचो त उन्हनि अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन जो वधीक छा चवणु आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो कमु आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियर पंहिंजे लाड़काणे में उते टेंडर थियो आहे, लाड़काणे में थियो आहे। उन में मुख़्तलिफ़ माना सॼे लाड़काणे जूं जेके बि स्कीम आहिनि उनमें सोलर लाइट आहिनि ऐं पेवर आहे, डिस्पोजल आहे, जेके बि स्कीम पेवर पब्लिक हेल्थ में कमु ईंदा आहिनि सभु गॾु हुन हिकिड़े ठेकेदार खे टेंडर ॾेई छॾियो आहे। मुतालबा इन कैंसिल करे टुकड़नि में कयो वञे त जीअं हर ठेकेदार खे रोज़गार मिले। जेकॾहिं 200 करोड़ जा टेंडर बि करना है 400 जा त 200 ठेकेदार खे रोज़गार मिली सके। अदा हिकिड़ो उन्हनि टेंडर कॉल कयो आहे 4 अरब जो, जेके नंढा नंढे शयूं मिलाए करे हिकिड़े माण्हू खे नवाज़ी लाइ सॼो असांजे बरकत ख्वाजा साहब ऐं असांजो जेको सेक्रेटरी आहे पब्लिक हेल्थ जो सोहेल कुरैशी साहब इन जी मिली भगत करे हिकिड़े माण्हू खे नवाज़ लाइ इहो टेंडर कॉल कयो वियो आहे। भाईजान रातो की रात में इन जी जेका कंपनी आहे जंहिंखे अवॉर्ड कंदा उन जा कोड बि अची विया आहिनि। सभु शइ हिननि मिली भगत करे पंहिंजी सेटिंग करे उनखे अवॉर्ड था कनि कमु जेको असां ठेकेदारनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। त हे जेको हिकिड़ो टेंडर था कनि जेको 4 अरब जो आहे ऐं 400 करोड़ जो आहे। असां त चवंदा बाबा इहो असां तव्हांखे कॾहिं बि करणु न ॾींदासीं। इन टेंडर खे तव्हां यूसी वाइज़ कयो जीअं असां सभिनी ठेकेदारनि खे रोज़गार मिली सघे। पर हे पंहिंजे हिकिड़े माण्हू खे फेवर ॾियण लाइ हिकिड़ो ई टेंडर था कनि, न उहो क्वालिटी ॾेई सघंदो न लाड़काणे जो कमु थी सघंदो। असां इन्हनि खे हरगिज़ करणु न ॾींदासीं। असां गवर्नमेंट खां चीफ सेक्रेटरी खे रिक्वेस्ट था कयूं बराए महिरबानी करे असां ठेकेदारनि सां जेके नाइजाइज़ी बंदि कयो ऐं चीफ इंजीनियर खे हटायो ऐं इहो टेंडर यूसी वाइज़ कयो जीअं असां सभिनी नंढनि ठेकेदारनि खे कमु मिले। असांजे पोयां लेबर आहे उहे बेरोज़गार थी वेंदो। हे सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे एडजस्ट करणु था चाहिनि। हिनने 5 महीना अवल कंबर शताबकोट में बोगस अड़े किस्म जो टेंडर करे जेके पैसा फमाए विया आहिनि ऐं उहो कमु रोलड़ जो शिकार आहे उहो ठेकेदार इकबाल शेख आहे। जॾहिं त असां इहो हिन एहतजाज जे थ्रू आला इदारनि खे ॿुधाइण था चाहियूं त जेके बि तव्हां वॾा प्रोजेक्ट कया आहिनि उन्हनि प्रोजेक्टनि जी तव्हां सर्वे करायो, जांच करायो त इन्हनि वॾनि ठेकेदारनि को बि हिनमहिल ताईं प्रोजेक्ट पूरो न कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। असां चीफ सेक्रेटरी सिंध खां अपील था करियूं त हिन सेक्रेटरी नहाल ऐं करप्ट जेको आहे बरकत ख्वाजा खे हटाए करे हिकु ईमानदार चीफ इंजीनियर मुक़ररु कयो वञे ऐं ही 400 करोड़ जो जेको लाड़काणे जे ठेकेदारनि जे मथां बम किरायो थो वञे इन खे ख़त्म करे कैंसिल कयो वञे। नंढा नंढा टेंडर करे असां ठेकेदारनि जो माशी क़त्लेआम बंदि कयो वञे। असांजो मुतालबो आहे त चीफ इंजीनियर राशिद खे हटाए ऐं उन जी जाइ ते नवां इंजीनियर अदा वञनि। खुर्शीद शाह साहब अॻे तो सखर में पत्थर कया ऐं इंजीनियर को यादि आहे तक़रीबन 25 सालनि खां ठेकेदारी कयूं था, 30 सालनि खां तो पत्थर खणी ऐं उन ठेकेदार खे इंजीनियर खे तो वाखो कयो ऐं हाणे भी तुझे शहर में बागो जो वाक फाड़ी वेठो आहे चीफ इंजीनियर बरकत ख्वाजा ऐं लाड़काणे जो इंजीनियर राशिद महा करप्टन ऐं जेको असां सेक्रेटरी खां ऐं जेको असां मिनिस्टर मुतालबो था कयूं त इन्हनि खे हटाए करे ऐं नवां नंढा टेंडर कयो जीअं असां ठेकेदार इंसाफ़ थे। हुननि जो आहे त जेसीं ताईं इहो जेको आहे उहो कैंसिल करे सिपरा कानून मूजिबि टेंडर न कयो वेंदो तेसीं ताईं एहतजाज जी तहरीक जारी रहंदी। फौरी तौर ते चीफ इंजीनियर पब्लिक हेल्थ सखर के भी हटाइण जो मुतालबो कयो। टीम सां गॾु अब्दुल गफूर शेख, सिंध वाइस, सखर।